अमुन जा पैगंबर हा, आज़ादी जा पैगंबर हा, जिन बलोचिस्तान में ऐं सिंध में हिकिड़ो मोहबत जो संगम जोड़ियो हो। उन खां पोइ साईं GM साहिब जा पैरोकार जेके इहे रशीद बेथो ऐं दोस्त आहे शकूर नाज़, हुनखे साईं जलाल शाह मोकिलियो आहे। साईं खे सनान ख़ान कुरैशी बशीर ख़ान शहीद जेको उनजे फर्ज़ंद मोकिलियो आहे। असां इन लाइ आया आहियूं त सॼी सिंध जेका आहे उहा अॻई तबाहीअ जे किनारे ते आहे। क़बाइली झेड़ा, वरी कराचीअ में अफ़गाननि जा झेड़ा, वरी ॿियनि जा झेड़ा, सिंध जो पाणी बंदि। जेकॾहिं असीं पाण में गॾियल हूंदासीं त धाड़ियुनि खे फ़ाइदो पवंदो। उन करे लतीफ़ सरकार चयो आहे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाण ईंदो पातशाह। हर शइ जो जेको हल आहे, मसइलो आहे, उहो आहे फ़ैसिलो। कसर बि फ़ैसिले जी चङी। इन करे ही सभु किथां पंध पिया आहिनि, सभु इज़त वारा, टोपियुनि वारा, पटकनि वारा तव्हां वटि हली आया आहियूं त तव्हां फ़ैसिले लाइ राज़ी थियो। हू धुर फ़ैसिले लाइ राज़ी थिए, असांखे हुननि कोन मोकिलियो आहे, पर असीं सॼी सिंध में बशीर ख़ान जेको हूंदो हो काफ़िला वठी वेंदो हो, अमुन काफ़िला वठी वेंदो हो, माण्हुनि जा ठाह कराईंदो हो, जिन जा 50 खून थियल हूंदा उन्हनि जा ठाह कराई। उन करे ही सभु इज़त वारा दोस्त सैयद मुर्शिद तव्हां वटि तॾहिं ते हली आया आहियूं त इन लाइ त सिंधी माण्हुनि जो अॻई मसइलो इलाही आहे। सॼी सिंध में ॾिसो पिया त माण्हू वेठा आहे ऐं हिते जेके ज़मीनूं आहिनि, हिते जो जेको पाणी आहे उहो धारियां खणियो पिया वञनि। इन करे ॾिसो था त बलोच बि वञनि पिया। असां सिंधियुनि जे हेठां धरती खसिजी वई आहे। इन करे पाण हिकु आहियूं। बलोच ऐं सिंधी जेके आहिनि उहे जेकॾहिं हू साह आहिनि, असीं धड़ आहियूं, हू सिसी आहिनि त असीं जिस्म आहियूं। इन करे तव्हां वटि आया आहियूं। ही सभु इज़त वारा वठी आया आहियूं, ही सभु मोहबतूं तव्हां वटि खणी आया आहियूं, ही ॿाहूं ॿधे, ही झोली खणी आया आहियूं त क़ुर जे वास्ते, रसूल जे वास्ते फ़ैसिलो कयो, ठाह कयो, पाण में न विढ़ो, छो त 100 कूड़ थी वेंदा वरी बि फ़ैसिलो थींदो। इन करे ही सभु आया आहिनि। सैयद बि आयो आहे, ही दोस्त बि आया आहिनि, ही बशीर ख़ान कुरैशीअ जो सुनान ख़ान कुरैशी मोकिलियो आहे, ही साईं वारा पिया आहिनि, तव्हांजे बिरादर जा पिया आहिनि। तव्हां वटि हली आया आहियूं त असांखे इज़त ॾियो, असांजो मान रखो, सॼी सिंध जो मान रखो, छो त ही सॼी सिंध जो मसइलो आहे। सॼी सिंध झेड़नि में लपेटजी वई आहे, पुलिस में माण्हू वठिजी विया आहिनि, तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि नंढनि नंढनि इशूज़ ते। हेॾां असांजा दोस्त हूंदा हुआ हिन में गंबट में उॼण ऐं कलेरी 12 ज़मीन जेतिरा विढ़िया, 150 मुड़ुस मारियूं, वरी बि उन्हनि जो फ़ैसिलो थियो। इन करे असीं तव्हां वटि हली आया आहियूं त असां जे हिननि पटकनि खे, टोपियुनि खे, सैयदनि खे सभिनि खे इज़त ॾियो ऐं फ़ैसिले लाइ राज़ी थियो। उहो फ़ैसिले में कसर जेका थिए उहो तव्हां पाण वेही निबेरियो। बाक़ी असांखे न को डेरी साहिब वारनि मोकिलियो आहे, न की कंहिं साहिब हेॾनि दोस्तनि असांखे फ़ोन कई आहे। असां चयो बाबा असीं अॻई सिंध जा सफ़ीर आहियूं, सिंधी माण्हुनि खे झेड़नि ऐं झटनि मां जेको ख़तमु करणु था चाहियूं। तव्हां ॾिसो त अफ़गाननि असांजा केतिरा माण्हू मारिया आहिनि कराचीअ जे अंदरि, उते में उहो कोन था ॾिसनि त ही बलोच आहे, ही सिंधी आहे, पर हुननि खे मारींदा। इन करे ही सभु दोस्त आया आहिनि, तव्हां वटि आया आहिनि। हाणे तव्हां जे हथ में आहे, तव्हांजे तॾे ते आहे, तव्हां फ़ैसिले लाइ राज़ी थींदव त ही सभिनी दोस्तनि जा मुंहुं मुरकंदा, इज़तूं मुरकंदियूं। तव्हां वटि आया आहियूं, इहो ई काफ़िलो, इहो ई मोहबतूं खणी आया आहियूं त साथ ऐं सलामत ॿई हुजो। तव्हां हमेशह मुरकंदा रहो ऐं पंहिंजी रवायतुनि ऐं वॾनि ते क़ाइमु रहो।